अस्सलाम वालेकुम। अॼु असां तव्हांखे डॉक्टर ऐं हकीम जी कहाणी ॿुधाईंदासीं। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब कयो महिरबानी। डॉक्टर सईद थोरो हेॾां अचो। यस सर। मुंहिंजी ॻाल्हि गौर सां ॿुधो। असां जेका कीड़ा मार दवा ठाही आहे उहा हिकिड़े ॻोठ में तमामु घणी थी हले। तव्हां उते वञी जांच करे अचो त छा मसइलो आहे। जो माण्हू उते उहा दवा तमामु घणो इस्तेमालु न कनि। ओके तव्हां अॼु ई वञो ऐं उन ॻोठ जी रिपोर्ट ठाहे अचो। जी सर ठीकु आहे, मां वञा थो उन ॻोठ जी रिपोर्ट ठाहिण। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। तव्हांजे ॻोठ में डॉक्टर आहे ऐं उन जी अस्पताल किथे आहे? न, असांजे ॻोठ में कोई बि डॉक्टर न आहे, पर हिकु हकीम साहब आहे। छा तव्हांजे ॻोठ में हकीम आहे? पोइ उन जी क्लिनिक किथे आहे? हकीम साहब जी क्लिनिक परीं घिटीअ में अथव, सिधा हलिया वञो। मूंखे उन जी क्लिनिक ते वठी हलंदा? उन घिटीअ में साम्हूं साम्हूं हकीम साहब जी क्लिनिक आहे। अच्छा ठीकु आहे, पोइ मां पाण वञा थो। बीहो बीहो बीहो, बाइक किथे ई बीहारियो। अंदरि गलियूं सोड़ियूं आहिनि, तव्हांजी बाइक अंदरि वञी न सघंदी। तव्हांखे पाण खे पंधु वञिणो पवंदो। अच्छा सही आहे। हकीम साहब, हकीम साहब। अड़े तो केरी छा थियो? हकीम साहब मुंहिंजो ॾिसो मथो हेॾां थी वियो। फाटी पियो आहे, केॾो ज़रूरत आहे। मुंहिंजो कुझु इलाज कयो। इहो मथे में धकु वरी कीअं लॻो? मां ढगी आहियां, खुद साफ़ कयां पियो त ढगी आहे न त मुंहिंजो मथो फाड़े छॾे। अस्सलाम वालेकुम हकीम साहब। वालेकुम अस्सलाम। वे बात थोरो हिते हिकिड़ो मरीज़ आहे, जेसीं मां चेक करे ॾां। अच्छा ठीकु आहे, तव्हां फ्री थी वठो। अल्लाह मुंहिंजो नक भॼी पियो। हकीम साहब मूंखे त थोरो ॾिसो। अड़े ढोलू, तूं वरी किथां नक भञ रहा आहे। ठीकु आहे, तूं हिते वेह, जेसीं इंतज़ारु कर। थोरी तुंहिंजी मलम पटी बि थींदी। अल्लाह रे हकीम साहब हिन पटीअ खां रट बि विनो। तुंहिंजो हिकिड़ो इलाज आहे, तोखे हिकिड़ी दवा लिखी ॾियां थो, उहा सुबुह शाम खाइजांइ। मूंखे ॾिजो या पर्ची। वठ। अड़े ढोलू, तूं वण ते छो चढ़े? साईं मां वण तां माखी लाहिण वियो, माखीअ ॾंग आयो त वण तां किरी पियुसि, जंहिंजे करे मूंखे नक में धकु लॻो। लाड़े घोड़ाड़े हकीम साहब मुंहिंजी बांह भॼी पई आहे। अबा खमीसा तुंहिंजी बांह हारी के वॼी? साईं कोठे तां किरी पियुसि। सही आहे हिते, जेसीं ढोलू वेह ॾिसी हेठां। ठीकु आहे वेहां थो। ढोलू, तुंहिंजे चमाटे जहिड़े नक ते पटी कीअं हणां? अहिड़े रखियल पटी हथ सां सुक धुलजां। वठ हीअ दवा लिखी अथव, हिन ते वञी स्टोर तां वठ ऐं ॾींहं में 4 दफ़ा पीअ। हाणे तूं हल, खमीसा उते अच। बाहूं भञरा ॿुधा वरी भॻा उठिया रहण लाइ। हीअं करे ॾिस, तारी भॻल बांह, हे त सही थी हले बांह, तूं चई वरी भॻल आहे। हकीम साहब ईअं त न कयो, मूंखे सूर थो अचे। तोखे दवा जी सख़्त ज़रूरत आहे। जेका दवा लिखी ॾींदो, ॾींहं में 4 दफ़ा 2-2 चमचा करे पीजां। ठीकु आहे हकीम साहब। बाक़ी हे टिकियूं सूर जूं न, सूर सही त खाइजां, न त मोटाए ॾींजां। डॉक्टर साहब हाणे उते अची वियो। जी हकीम साहब।
हकीम साहब मूंखे तव्हां खां हिकिड़ी ज़रूरी ॻाल्हि करणी आहे। जी जी कहिड़ी ज़रूरी ॻाल्हि आहे ॿुधायो। हकीम साहब मूंखे तव्हांजी हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में न आई। तव्हां वटि जेको बि मरीज़ अचे थो तव्हां उनखे कीड़ा मार दवा छो लिखी ॾियो था। तव्हां वटि हिकिड़ो पेशेंट आयो जंहिंजो मथो फाटी पियो उनजे ज़ख़म ते तव्हां टाका न लॻाया उल्टो उनखे बि कीड़ा मार दवा ॾेई छॾी ऐं पोइ तव्हां वटि ॿियो मरीज़ आयो जेको वण तां किरी पियो हुयो उनखे तव्हां मलम वग़ैरह न लिखी ॾिनो पर उनखे बि साॻी दवा लिखी ॾिनी ऐं आख़िर में जेको मरीज़ आहे जंहिंजी ॿांह भॻल हुई उनखे बि तव्हां कीड़ा मार दवा लिखी ॾिनी। तव्हां आख़िर सभिनी खे इहा दवा छो था लिखी ॾियो। अब हाणे मुंहिंजी ॻाल्हि गौर सां ॿुध। तो जेके मुंहिंजा 3 मरीज़ ॾिठा उन्हनि सभिनी खे हिकिड़ी बीमारी हुई तॾहिं उन्हनि खे मां साॻी दवा ॾिनी। जेको ढगी वारो मरीज़ आयो उन वरी कीड़ो हो न तॾहिं ढगीअ जे अॻियां वेठो। ॿियो जेको वरी माखी लाहिण हलियो उनखे बि त कीड़ो हो न तॾहिं वण ते कंहिंखे वरी कीड़ो कबूतर पकड़ण हुनजो जंहिंजे करे ॿांह भञराए वेठो तॾहिं 3 खे मां कीड़ा मार दवा ॾिनी त जीअं न रहंदुनि कीड़ो न रहंदुनि इहे शौंक़ ऐं ना ई थींदा ज़ख़्मी। अच्छा ओके मां हलां थो। 2 मिंट वियो। न न न न तव्हां चांहि जो तकलीफ़ न कयो मां वञा थो मूंखे लेट थी वई। अरे चांहि कोन प्यारे थोरो वेह। हीअ वठि दवा। ही छा मज़ाक आहे हकीम साहब। अब तोखे हिन दवा जी सख़्त ज़रूरत आहे। शिट आप तव्हां मूंखे इहा कीड़ा मार दवा छो लिखी ॾिनी। जॾहिं तुंहिंजी दवा मज़े सां खपे पई ऐं तोखे घर वेठे पैसा मिलनि पिया तोखे बि कीड़ो छो जो हिते आहे ख़ासि ॾिसण लाइ इहा दवा हिते एतिरी छो थी हले। खणो पंहिंजी दवा मूंखां वधीक तव्हांखे हिन जी ज़रूरत आहे। वाक़ई माण्हू सही पिया चवनि तव्हां हिकु बेवकूफ़ हकीम आहियो।